सॼी सिंध में यादां खयों पिया हलूं, यादां इहा पिया खयों हलूं त हीउ जेको 2024 में ढोंग थियो, एहतसाब में करप्ट फाथल सियासतदान ज़रदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियनि सूबनि में वरी ॿियूं जमायतूं उन्हनि सौदो कयो 2022 में। हिकिड़ी हुकूमत ॾाथऊं ऐं ॿी आनऊं। डिप्टी कमिश्नर जे मार्फत ई इलेक्शन थी, पर जेको सौदो थियो इक़्तिदार जे एवज़ जेका रियायत वरिती उहा इक़्तिदार वरितो ऐं विको छा सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी सामूंडी पट्टी। पर वॾी ॻाल्हि जंहिं लाइ अॼु तव्हां आया आहियूं उहा सिंधूअ जो सौदो कयो अथनि। सिंधू दरिया जंहिंजो पाणीअ जो सौदो कयो आहे, उन ते 6 कैनाल ठाहिनि पिया, उन्हनि ते कंपनी सरकार ईंदी, ग़ैर मुल्की कंपनियूं ईंदियूं, हितां जूं इस्टेब्लिशमेंट जूं कंपनियूं ईंदियूं, उहे अरबपति खरबपति थींदा। नतीजे में सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं मंजर थींदियूं, 1.5 करोड़ माण्हू दरबदर थींदा। कराची, हैदराबाद, बदीन, सिजावल ठटे में पीअण जो पाणी जेको नहरी निज़ाम जे ज़रिए वञे थो हेठि खारो पाणी आहे, उन खां महरूम थींदा। इन क़िस्म जो सौदो यकीनी तौर ते जेको जंहिं टेबल ते वेही इस्लामाबाद में फ़ैसिला कया आहिनि, जिन सौदो कयो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़रदारी जंहिं सौदो कयो आहे, उहो असांखे नामंज़ूर आहे। असीं तारे न करे आया आहियूं, असीं लाड़ मां थी आया आहियूं, असीं थरे पासे मां थी आया आहियूं, अॼु तव्हां वटि आया आहियूं त ही सदारती महल, वज़ारत आला ऐं ॿिनि सूबनि में गवर्नरियूं त वरितियूं, पर कंहिं तव्हांखे चयो त असांजो उहो दरिया जेको सदियुनि खां वहंदड़ आहे, जंहिं ते असांजो सॼा ही शहर ऐं ॻोठ उन ते आबाद आहिनि, उनजो सौदो कयो। तेज़ी सां इहा सलाह अथव। तव्हां ॾिसो पिया, कॾहिं वज़ीर आला, कॾहिं वज़ीर, कॾहिं क़ौमी असेंबली जो मेंबर, कॾहिं सेनेटर पीपलनि जो ॻाल्हाए थो। छा चयो अथनि? असीं पिया ॻाल्हाईंदासूं, पिया ख़त लिखंदासूं, तव्हां छिके रखो। ऐं 100 अरब उन ज़रदारीअ हुकूमतुनि खां जारी कराए छॾिया आहिनि ऐं चयो अथनि ॾींहुं राति करे पंजाब में ग्रेटर थर कैनाल ठाहे छॾियो, चौबारा कैनाल ठाहे छॾियो, चोलिस्तान कैनाल ठाहे छॾियो ऐं लखें एकड़ आबादी हेठि आणे छॾियो ऐं तव्हांखे ख़त पिया लिखंदासूं। इहा इहो ड्रामेबाज़ी तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं। इन मुनाफ़िक़ीअ में लिख बि अॼु जेकॾहिं ईंदड़ नसलनि जी अमानत, असांजूं ज़मीनूं ऐं असांजो सिंधू दरिया खे बचाइणु चाहियो था, इनखे सौदो जेको थियो आहे इनखे फिटाइणु चाहियो था, त असांजे सॾ में सॾु ॾियो। असीं पुरम जिदोजहद जे ज़रिए पाकिस्तान वारनि खे, इस्टेब्लिशमेंट खे, सिंध हुकूमत खे ॿुधायूं था त बाबा ही ज़ुल्म जेको तव्हां कयो आहे इक़्तिदार जे एवज़, इहो सिंध जे करोड़े माण्हुनि सां जो सौदो असांखे क़बूल न आहे। असां वटि इहो ई रस्तो आहे, सॼी दुनिया जे शऊर खे ॿुधाईंदासूं, सॼे ज़मीन खे झंझोड़ींदासूं पाकिस्तान जे खे, ऐं सिंधियुनि खे गॾु करे लखनि में गॾु कंदासूं। आया आहियूं अॼु सेवण खां ॿेहड़ ताईं इन सिलसिले में रैली आहे। असांजे इन जिदोजहद में साथ ॾियो त अचो त सिंधूअ ते कयल फ़ैसिला रद्द करायूं ऐं सिंधूअ खे ईंदड़ नसलनि ताईं वहंदड़ छॾे वञूं। महिरबानी जी।